मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, हेॾा हाञा थियनि बुरे हिन बंभोर में, जिते ज़हन क़ैद हुजे, शऊर जे मथां ताला लॻल हुजनि, अक़ुल ऐं फ़हम मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ ज़ावियनि खां महकूम हुजे, जिते हुरियत इज़हारे राय जी आज़ादी जो तसवुर सलब थियल हुजे, जिते सभई रिश्ता मुआशी बुनियादनि ते इस्तवार हुजनि, जिते इंसानियत सानवी हैसियत रखे ऐं दौलत सभिनी रिश्तनि खां मथां ई उत्तम आला अहला अतका ऐं सुप्रीम हुजे, उते इंसानियत जा अक़दार तबाही ऐं बर्बादी खां सवाइ ॿियो कुझु बि कोन हूंदा आहिनि। अॼु मां तव्हांखे हिकु उन मासूम सिंध जी नारी, सिंध जी ॼाई जो ज़िकिर ॿुधाइण थो चाहियां। उन जो नालो त खणी सघां थो, पर उन जी एड्रेस ऐं ज़ात खे मूंखे ख़ुफ़िया रखिणो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मां बि पंहिंजे नियाणियुनि वारो आहियां। मूंखे बि पंहिंजी हिकिड़ी धीउ आहे, पर मां पंहिंजे भाणजुनि ऐं भाइटियुनि खे ईअं ॾिसंदो आहियां त उहे मुंहिंजूं धीअरूं आहिनि। असांजे मुआशिरे में, स्पेशली सिंधी समाज में, औरत जे वजूद खां इनकार कयो वियो आहे ऐं औरत जे वजूद खे क़तन क़बूल करण लाइ सिंध जो जेको मेल डोमिनेंट फैक्टर आहे, उहो उनखे तयारु कोन्हे। असां जॾहिं बि पंहिंजे नियाणी खे शादी जे लाइ चवंदा आहियूं त उनखां पुछंदा बि कोन आहियूं। पंहिंजो पाण में सलाह मशवरा त कंदा आहियूं त पंहिंजी नियाणी कहिड़ी जॻह ते ॾिजे, पर कॾहिं कॾहिं अहिड़ियुनि जॻहियुनि ते असां पेट जो बि ज़िक्र करे वठंदा आहियूं त मूंखे धीउ ॾियणी आहे, उन जे एवज़ में मूंखे 4 लख रुपया मिलंदा, ऐं उनखां पोइ पेट बि उन्हनि खां तलब कंदा आहियूं त जॾहिं तव्हांखे ॿारु थींदो त इहो असांखे तव्हां पंहिंजे पेट वारी जेका नियाणी जेका थींदी उहा असांखे ॾींदो, पोइ मां पंहिंजे औलाद खे ॾींदुसि। पोइ उहो औलाद मुंहिंजो सुधरियल हुजे या अण सुधरियल हुजे, नशई हुजे या जुआरी हुजे, क्रिमिनल हुजे या फ़ाहिशी जे संगीन इल्ज़ामनि में मुलविस हुजे, पर जीअं त उहो तइ थियल आहे त उनखे उहा नियाणी पेट वारी जेका बि पहिरें ॼमंदी उहा उनखे ॾिनी वेंदी। मुंहिंजा प्यारा साथियो, मुंहिंजूं भेणूं, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा बुज़ुर्गो, मुंहिंजा नौजवानों, मुंहिंजा शागिर्दो ऐं हिन धरती जा असुल वारसो, तव्हां सां हिकु मिसाल शेयर थो करणु चाहियां। हिकु महविश नाले नारी, उन जे वालिदैन जंहिंमें चाचा वालिद, उन जो रिश्तो हिकिड़ी जाइ ते करणु चाहियो। उन चयो त मां इहो रिश्तो क़बूल करण लाइ तयारु न आहियां, मूंखे रिश्तो सुठो ॾियो। इहो अणपढ़ियल आहे ऐं मूं तालीम हासिलु कई आहे, ऐं मुंहिंजी तालीम मूंखे रोशनी ॾिनी आहे। मूं जेका रोशनी हासिलु कई आहे त मां बि चाहियां थी त उन सां ज़िंदगी जे अज़ल ई जो फ़ैसिलो थियणु घुरिजे ऐं उन सां अज़दवाजी रिश्ते में मूंखे जुड़णु घुरिजे, जंहिंजी ज़हनी ओसर एतिरी हुजे जंहिंसां सुभाणे मां जॾहिं कचहरी करियां त उहो मुंहिंजे मिज़ाज खे सम्झी सघे, मुंहिंजे अफ़कार खे ख़्यालनि खे सम्झी सघे। पर तव्हां माण्हू उहो था मूंखे ॾियो रिश्ते में जेको अख़लाक़ी तौर ते इनहतात जो शिकार आहे ऐं उन खां सां गॾोगॾु उन वटि को बि इल्मु कोन्हे, फ़हम कोन्हे। भली उन वटि पैसा हुजनि, पर पैसा मुंहिंजे ज़हनी राहत जो सबबु कोन थींदा, पैसा मुंहिंजे ज़हन जे तस्कीन जो सबबु कोन थींदा। उन जे करे मूंखे अहिड़ी जॻह ते रिश्तो मुंहिंजो करायो जेको कम अज़ कम मूंखे सम्झी सघे, जंहिंसां मां पंहिंजे कचहरी करे सघां ऐं पंहिंजो
अंदर जा उधमा शेयर करे सघनि। जॾहिं चाचनि ऐं वालिद साहिबु इहा ॻाल्हि ॿुधी पंहिंजे नियाणी जी त हुननि में हिकिड़ी अना ऐं ग़ैरत जो मनफ़ी पहलू उहो अंदरि उन जी प्रोजेक्शन थी ऐं उन्हनि इहो सोचियो त शायदि असांजी छोकिरी बदचलन आहे, बद अख़लाक आहे ऐं हिन जा कंहिं नाजाइज़ तालुकात आहिनि कंहिं माण्हू सां, उन जे करे हीअ एजिटेट थी करे ऐं चवे थी त इन जाइ ते मूंखे रिश्तो क़बूलु कोन्हे। त मुंहिंजा प्यारा साथियो, हिकिड़ो मनसूबो जुड़ियो चाचनि जो, वाल साहब जो, त हिन छोकिरी खे ख़बर बि कोन आहिनि त हिन जा नाजाइज़ तालुकात कंहिंसां आहिनि। माविश वटि त का बि अहिड़ी मोबाइल बि कोन हूंदी हुई जंहिंजी हुन कंहिंसां कम्यूनिकेशन हुजे। छा मोबाइल रखण जे करे अख़लाक़ी अख़्तारनि जी वायोलेशन थिए थी, या मोबाइल उन इंसान खे स्ट्रेट रस्ते खां हटाए करे निगेटिव आस्पेक्ट्स जे तरफ़ ॾे वठी वञे थी। उन माविश जी वटि त इहे के बि सहूलियतूं मुयसरु कोन हुयूं, लेकिन जीअं त हीउ जागीरदार समाज रुगो इन पॉइंट ते उहो इरिटेट थिया ऐं हुननि जे अंदर में हिकु इहा शइ पैदा थी त माविश जा कंहिं माण्हू सां नाजाइज़ तालुकात आहिनि। राति जो प्लानिंग थी। प्लानिंग करण खां पोइ हुननि चयो त राति जो ई हिन खे मारे ख़तमु करे वरी हिते ई हिन खे दफ़नाइणो। मुंहिंजा प्यारा भाउ, जॾहिं माविश खे चाचा ॿ ऐं पीउ अंदरि कमरे में जॾहिं हूअ घुमे पई ऐं हुननि जी पाण में मीटिंग पई हले त हुन जा लिङ ॾकनि पिया, छो त हुननि जे घरनि में बंदूकूं, राइफलूं, पिस्टल, कुहाड़ियूं, डंडा, सरिया मौजूदु हुया। हुन सोचियो त मूं इनकार कयो आहे शादी करण खां, ऐं असांजे मुआशिरे में ईअं थींदो आहे त जेको इनकार कंदो आहे शादी करण खां त उनखे मारियो वेंदो आहे। ऐं माविश जॾहिं हुनजे पीउ हुनखे सॾु कयो त चाचे हुनजे बंदूक खई। बंदूक जॾहिं हुन ॾिठी त हूअ विरांडे खां कमरे में अंदरि भॻी। कमरे में भॻी त हिन जो पीउ, जंहिंजो जिगर जो टुकड़ो आहे नियाणी, ऐं ॿ चाचा, उहे बि कमरे में हथियार खणी हुन जे पोयां लॻा। हुन मासूम नियाणी वञी पेती जे हेठां पनाह वरिती। पेती जे हेठां पनाह वरिती ऐं दाहूं करणु लॻी। क़ुर पाक हथ में खणी बीही रही, छो त पेती जे भरिसां क़ुर पाक बि पिया हुया। त उहो क़ुर पाक हथ में खणी चई त मां पाक आहियां, मुंहिंजे मथां को बि बद अख़लाक़ी जो इल्ज़ाम कोन्हे, ऐं मां जीअं अमर जे पेट में ॼाई आहियां ईअं अॼु मां पाक आहियां। ऐं मां दुआ थी घुरां त जॾहिं मरां त भई ईअं मां पाक थी मरां। पर हुननि जे रस्म खे जॾहिं हुन इनकार कयो त हिते फ़ैसिला नियाणियुनि जा वॾा कंदा आहिनि त तो इनकार छो कयो। इनकार कई इन मुज़ाहिर आहे त तुंहिंजा कंहिंसां तालुकात आहिनि, उन जे करे तो इनकार कयो। हुन क़ुर ते ई हथ रखिया ऐं पंहिंजी पोती लाइ पंहिंजे चाचे जे ऐं पंहिंजे पीउ जे पेरनि ते रखी ऐं ॿाहूं ॿधी क़ुर पाक अॻियां रखी त हीउ क़ुर इलामी किताब, अलाह तबारक व तआला जो पाक किताब, इन जो कसम खणी चवां थी त मुंहिंजो किरदारु बिल्कुलु शिफ़ाफ़ आहे, मुंहिंजे मथां को बि इल्ज़ाम कोन्हे, मूं बेॾोही खे सां ज़ुल्म छो था कयो। लेकिन पीउ चयो पंहिंजे भाउ खे त गोली हला। मुंहिंजा प्यारा साथियो, मुंहिंजा प्यारा भाउ, जॾहिं आसमान वारो ॾिसे पियो इहो मंज़रु त हिकु मासूम नियाणी जंहिंजो को जुर्म न हुयो, जंहिंजो को ॾोह न हुयो, जंहिंजी का ख़ता न हुई, हुन मासूम नियाणी खे जीअं ई पहिरीं गोली लॻी
हुन जे निरण में वञी लॻी। ॿी गोली हुन जे कुख में लॻी। टीं गोली हुन जे कन खां लोंदड़ी में लॻी ऐं अहिड़ी तरह हुनखे 21 गोलियूं हणी करे उते जो उते ख़तमु कयो। न मेडिकल, न थाणो, न पोस्टमार्टम, न की FIR। पंहिंजे पाड़े जा 5-6 माण्हू घुराए, हिकिड़ो पेश इमाम घुराए, हुनखां जनाज़े नमाज़ पढ़ाई वई। जनाज़े नमाज़ पढ़ण खां पोइ हिकिड़े क़ब्रिस्तान में हुनखे दफ़न कयो वियो। साथियो, जॾहिं पुलिस खे ख़बर पई त हिकु मासूम नियाणी जंहिंजी उमिरि 18 साल 6 महीना आहे, उनखे शहीद कयो वियो आहे ऐं फ़रियादी बि कोन आया आहिनि, त सरकार पारां फ़रियाद दाख़िल थी, FIR थी, पर हुननि छा कयो, हुनखे गुसुल ॾेई सुज़ुकी किराए ते घुराए दफ़न कराई मोटी आया। राति जो ई FIR दाख़िल थी वई। पोइ जॾहिं FIR दाख़िल थी त हुकुम कयो जज साहब त इन जी क़बर कुशाई थी। क़बर कुशाई थी, उनमें उन क़बर कुशाई में डॉक्टर साहिबान बि आया, जज साहब बि हुयो, पुलिस बि हुई। उते हुन जी डेड बॉडी खे 15 ॾींहंनि खां पोइ कढियो वियो क़बर मंझि। मुंहिंजा प्यारा साथियो, जॾहिं ॾिठो वियो त हुनखे 21 गोलियूं लॻल आहिनि ऐं उहे सॼियूं रिपोर्ट थियूं। केस हलियो। केस में उहो चाचो, 2 चाचा ऐं पीउ, उन्हनि ते जेका फ़तवा आई उहा फांसी जी आहे। हिकिड़ो हिननि जो चाचो जेल में गुज़ारे वियो। उन खां पोइ कंप्रोमाइज़ थियो, छो त हू ताक़तवर धुर हुई, दौलतमंद हुया। पुलिस त हुननि खे केस दाख़िल करण खां पोइ जज साहब हुननि खे कन्विक्ट कयो, सज़ाए मौत आई जो अनाउंस कई, पर उन खां पोइ उहा ॻाल्हि अदालतुनि में वई, मथी सतह ते हाई कोर्ट में उहा चैलेंज थी। उहा जेका फांसी हुई उहा लाइफ इम्प्रिजनमेंट में सज़ाए ताहयात, जंहिंखे जनम टीप चइजे, उन में कन्वर्ट थी ऐं सुप्रीम कोर्ट में उहो माण्हू छुटी वियो। साथियो, अॼु असांखे इहो सोचणु घुरिजे त जॾहिं असां पंहिंजे नियाणी जी शादी जो सोचूं था त असांखे जॾहिं पुछूं था त पंहिंजी नियाणी खे कहिड़ी जॻह ते ॾियूं त उन जे लाइ इहे मसइला था थियनि ऐं असां पंहिंजी नियाणी जी तक़दीरुनि जा बहितर नमूने सां फ़ैसिला बि नथा करे सघूं। अचो त इन्हनि रस्मुनि खे कंडेम करियूं। अचो त जॾहिं पंहिंजी नियाणी जी शादी जे लाइ सोचूं त उनखां पुछूं त तूं कहिड़ी जॻह ते रिश्तो करणु चाहीं थी, उनखे उन जॻह ते ॾिनो वञे त मूंखे यकीन आहे त असांजा बच्चा सुभाणे ज़िंदगी जेका आहे उहा अज़ाबनि में न पर सुखनि में गुज़ारींदा। महिरबानी करे साथियो, जेकॾहिं मुंहिंजो ही तव्हांखे वीडियो पसंदि अचे त मूंखे सब्सक्राइब कजो ऐं मुंहिंजे मौक़िफ़ खे शेयर कजो ऐं आख़िर ताईं मुंहिंजो ही वीडियो ॿुधिजो ऐं ॿियनि दोस्तनि खे बि चइजो त ज़रूरु ॿुधनि। तव्हांजो ख़ुदा सदाईं आबाद कंदो। वरी मिलंदासीं ॿिए इन्ही सब्जेक्ट सां तालुक़ रखण वारी रिश्ते सां, शयुनि सां। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। महिरबानी।